अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। ख़ातिन हज़रात, गुज़िरियल हफ़्ते खां असीं अवां जी ख़िदमतुनि में फिल्म सिंधुड़ियत तां सदके जे हवाले सां हाज़िर थियूं पिया था ऐं अॼु इन हवाले सां ॿियो हिसो असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। ऐं बेहद शाकिर आहियूं पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि जा जेके असां वटि मौजूदु आहिनि। फिल्म जा डायरेक्टर साईं जमील मिर्ज़ा साहिबु, अदाकार वसीम साहिबु, मुमताज़ शेख साहिबु ऐं सईद फ़िदा हुसैन शाह साहिबु। शुरूआत करणु चाहींदासीं फिल्म जे हिकु सदाबहार गीत सां, छाकाणि त हीअ जीअं मिर्ज़ा साहिब जिन ॿुधायो पियो त वॉर मूवी हुई, ख़ासि तौर ते हिन में 3 जंगियूं हुयूं ऐं फ़िरंगियुनि जे हवाले सां ऐं जंग जे हवाले सां अहम तरीन मंज़रनि में फ़िल्माया विया हुया। त हिकिड़ो गीत बि अहिड़ो हुयो ढोल सिपाहीअ जे हवाले सां। त अचो त पहिरीं उन गीत खे ॾिसूं था, कंदा था, महसूसु कयूं था, उनखां पोइ गुफ़्तगू जे सिलसिले खे शुरू कयूं था। मिर्ज़ा साहब, ये जो इतना बड़ा शूट था, मतलब इतने घोड़े और फिर इतना सारा कुछ लोगों को इकट्ठे करना, उस ज़माने में मुश्किल नहीं था? मुश्किल था, लेकिन पैसे की बात है जी। अच्छा, पैसे की गेम है ये। और क्योंकि प्रोड्यूसर को भी बहुत शौक था जी, और उसने मुझसे कमिट किया हुआ था कि मैं तेरी हर ज़रूरत पूरी करूँगा जी। तो आप जी पानी का ट्रक जाता था जहाँ हम शूट करते थे। अच्छा, घोड़ों का खाना भी जाता था। वो तो वसीम साहब बता रहे थे कोई एक ट्रक जाता था घोड़ों के खाने का। हाँ, अच्छा। जाती थी। तो बहरहाल जो डिमांड थी उस बेचारे ने, अल्लाह ने, पता नहीं हयात है कि नहीं, अल्लाह उन्हें खैर नसीब करे मालिक। जी हाँ, जी हाँ, जी हाँ। कोई हैदराबाद के सारे घोड़े तांगे वांगे सारे 2 दिन तांगे नहीं चले गए हैदराबाद में। आखिरी वार जो थी उसको उसी दिन मैंने कर लिया। जो इंटरवल पे मैंने लगानी थी बार, वो भी मैंने शूट कर ली अलग करके,
जी। और जो एंड की थी वो भी गाली, तो 2 दिन लगे मुझे उसको। बाहर पैसा बहुत खर्च हुआ उस पर। अच्छा, ये वॉर मूवीज़ को शूट करना कैसा एक्सपीरियंस होता है? ये मतलब मुश्किल काम है ये बहुत मुश्किल है, बहुत मुश्किल काम है। मेरे हालांकि मेरा भी ये पहला तजुर्बा था, जी। लेकिन मैंने चंद एक मूवीज़ ऐसी देखी हुई थी इंग्लिश, जी। जिनसे मैं इंस्पायर्ड था, अच्छा। और कहानी भी तकरीबन वैसी मिलती जुलती मुझे मिल गई। जी। वो अंग्रेज़ी में थी, ये सिंधी में थी, तो वही मैंने टेक्निक अप्लाई की उसके ऊपर। मैं बेसिकली मैं फ़िल्म एडिटर था। अच्छा। मैं आने से पहले मैं जब फिल्म लाइन में आया तो मैं एडिटिंग मैंने सीखी पहले, क्योंकि मैंने पूछा, मुझसे एक साहब अली साहब जो थे, मेरे अजीज़ भी थे, वो मेरे बहनोई के अल्लाह ने करीब किया, उनके करीबी रिश्तेदार थे। जी। तो उन्होंने मुझे पूछा, भाई तुम क्यों आना चाहते हो? तो मैंने एक शूटिंग देखी थी कहीं किसी ज़माने में पंचोली स्टूडियो में, तो डायरेक्टर का बड़ा वक्त मैंने देखा, मैंने कहा डायरेक्टर बनूंगा मैं। अच्छा। तो उसने कहा भी अगर डायरेक्टर बनने से पहले एडिटिंग सीखो। गुलाम नबी सैफ़ी गालिबन आर्ट डायरेक्टर का नाम था, पंचोली में थे वो। जी। उन्होंने मुझे कहा कि डायरेक्टर बनने फिर एडिटिंग सीखो पहले। मैंने कहा ये क्या होती है? उसने बताया मुझे कि ये होती अच्छा, फाइन फाइन फाइन। ही छा वाक़ियो छा थियो सड़ण वारो जेको एॾो ख़तरनाक वाक़ियो हिन फिल्म में थियो हुयो? साईं त इहो जेको फ़िरंगी मूंखे अरेस्ट कनि था जी। किरदार जे हिसाब सां जी। अरेस्ट कनि था, पोइ पनिशमेंट इन्हनि ॾिनी आहे। उहो चवनि था की तूं हिन ॻाल्हि तां हटी वञ, ठीकु आहे। की असांखे कब्ज़ो करणु ॾे। जी हा। त उहो ज़िद्दी आहे, मुजाहिद माण्हू आहे। हा। पोइ उन्हनि पनिशमेंट जे हिसाब सां टिकटिकी जो अरेंज कई जमील साहब डायरेक्टर साहब। ऐं टिकटिकी ते मूंखे इन पोस्टर में तव्हां ॾिसो जहिड़े नमूने सां ॿधियलु आहे, वरी ज़ंजीरियूं इहे बि सभु इहे लॻाए करे पोइ हिननि मूंखे ॿधियो। पोइ उहो पनिशमेंट ॾियनि था, घुमाइनि था ऐं हंटर हणनि था, ऐं साम्हूं वरी बाहि हिननि ॿारी। हाणे बाहि ईअं ॿारी जहिड़ो को तिको पिया पचाइनि। अच्छा, ठीकु आहे। त उहो हाणे शाट हलिया पिया, 3-4 कैमरनि वर्क पे कयो, इंडोर शूटिंग हुई। त जल्दी जल्दी में जमील साहब आवाज़ ॾिनो कि भाई जल्दी करो शाट। असिस्टेंट खे चई भाई उसमें मिट्टी का तेल डाल दो। बाहि वेठल हुई ना, तो मिट्टी का तेल डाल तो मथे चढ़े, तो उन तकड़ में घासलेट वधीक विझी छॾी, बाहि मथे चढ़ी वई, कैमरा ऑन थी विया। हाणे उहे घुमाइनि पिया मूंखे, हंटर पाण ॼिभ हिन जेकी बाहि जी जेकी जर जेका आहे, हा। हा, उहा मूंखे पई लॻे। ऐं रड़ियूं पियो करे, अरे बंदि कयो, पर केरु थो ॿुधे मुंहिंजी। ठकाठक लॻा पिया आहिनि, ठकाठक। आख़िर में मां बेहोश थी वियुसि। हिकिड़ो वाक़ियो जेको हिन फिल्म सां सलाहियल ऐं यकीनन पंहिंजी जाइ ते अहमतरीन वाक़ियो, चाहींदासीं त सिलसिले खे अॻिते वधायूं। प्रोफाइल्स असां वटि मौजूदु आहिनि, उहे अव्हांजी ख़िदमत में पेश कयूं था। पहिरियों प्रोफाइल आहे ताज न्याज़ी साहब जो। ताज न्याज़ी साहब टेलीविज़न ऐं फिल्म जे जहान जो हिकिड़ो अहम नालो हुयो। हुन उर्दू फिल्मुनि सां गॾोगॾु सिंधी फिल्मुनि ते बि बेइंतहा ख़ासि ध्यानु ॾिनो। न्याज़ी साहब ॿोली ॻाल्हाइण जे मामले में बेहद अहमियत रखंदो हुयो ऐं हुन कोशिशि कई त ॿोलियुनि खे भरपूर नमूने सां सिखियो वञे। हयाती जे आख़िरी दौर में टेलीविज़न सां बि हू घणो लॻापियल रहियो। पाण हिन साल रुख़सत थियो आहे। फिल्मूं अथसि सोरठ, लजरख ऐं सिंधड़ीअ तां सदके। ॿियो प्रोफाइल असां वटि जेको मौजूदु आहे उहो आहे लाल मोहम्मद इक़बाल जो। कराची में ठहियल उर्दू, सिंधी, गुजराती ऐं पश्तो फिल्मुनि में मौसीक़ी ॾिनो। 1961 में फिल्म 12 बजे संदन पहिरीं फिल्म हुई ऐं हिंदुस्तानी फ़नकारा निशी कुमारीअ जे ॻायल गीत हार गई तो से दिल लगा के, नैनो में बसाया तो कजरा बना के ॼण खेनि शोहरत जी सनद ॾेई छॾी। तंहिं मथां मेहदी हसन जे आवाज़ में दुनिया किसी के प्यार में जन्नत से कम नहीं, एक दिल रुबा है दिल में जो हूरों से कम नहीं, ऐं रुश्दी साहब जो ॻायल नसीब अपना अपना लाइ गीत, ए अबरे करम आज इतना बरस कि वो जा न सके, ॼण सोन ते सुहागो बणिजी विया। लाल मोहम्मद बांसुरी वॼाइण जो शाह कारीगर हुयो। हू 1963 में राजस्थान में ॼाओ हुयो ऐं 29 सेप्टेंबर 2009 ते कराची में वफ़ात कयईं। जॾहिं त संदसि जोड़ीअ जो ॿियो हिसो इक़बाल असुल नाले बुलंद इक़बाल सां मशहूरु क्लासिकल मौसीक़ार बंदू ख़ान जो फर्ज़ंद हुयो। बुलंद इक़बाल पाण वॾे पाए जो सारंगी नवाज़ हुयो ऐं दिल्ली घराणे सां तालुक़ु रखंदे रेडियो पाकिस्तान कराचीअ तां पंहिंजो फ़नी कैरियर शुरू कयईं। बुलंद इक़बाल 25 जुलाई 2013 ते कराची में वफ़ात कई। जेसीं ताईं हुनजी जोड़ी सलामत हुई, हुननि कंपोज़िशन्स में कॾहिं बि पेर पोइते न कयो। समुंदर, जाग उठा इंसान, लाडला, अकेले न जाना, मेरे लाल, दूसरी माँ, पाज़ेब, नादान,
अनहोनी, नसीब अपना अपना ऐं सियासत सन ख़ूबसूरत धुनुनि सां सजायल आहिनि। खेनि इहो एहसासु हासिलु हुयो त हुननि पहिरीं पछतो फिल्म यूसुफ़ ख़ान शेरबानो, पहिरीं गुजराती फिल्म माए ते माए ऐं 1970 में पहिरीं हिंदू पेशकश सूरज बि तमाशाई में बि मौसीक़ी ॾिनी हुई। हुननि कंहिं बि पंजाबी फिल्म लाइ कंपोज़ न कयो ऐं सिंधी फिल्म हिम्मत संदनि फिल्मी कैरियर जी आख़िरी कोशिशि हुई। हिननि जूं सिंधी फिल्मूं आहिनि हाकिम ख़ान, मीराण जमाली, हिम्मत ऐं नफ़रत अनरिलीज़ थियल, ऐं हिन में हिननि जो बैकड्रॉप मूवीअ में मौसीक़ी हुई। मौसीक़ारनि जी जोड़ीअ जी सदाबहार कैफ़ियत बसि ईअं आहे त जॾहिं बि हिननि जे कारनामनि ते निगाह विझे थी त ॼण कननि में के सुर ॿुरी अचनि था। जीशा साहब, कोरियोग्राफी ॾाढो ॾुखियो अमल आहे जी, ऐं कोरियोग्राफर खे हीरोइन केतिरो फॉलो करे थी उहा वरी हीरोइन जी क्रेडिबिलिटी आहे, ठीकु आहे। पर हीरोइन जे लाइ इहो ज़रूरी आहे त उहा फ्लैक्सिबल हुजे, हुनजे जिस्म में लचक हुजे ऐं हुनजे जिते हुन जा भिरूं ॻाल्हाइनि उते हुनजी चेल बि ॻाल्हाए, उते हुन जा फुटवर्क जेको आहे उहो बि ॻाल्हाए। मैडम चकोरीअ जी वॾे में वॾी ऐं सम्झा थो त ख़ासियत इहा हुई त उहा जेका हाणे हिन डांस क्लिप में बि मां ॾिठो त जेके फेशियल एक्सप्रेशन्स आहिनि उहे ई हथनि ऐं ॿाहुनि जा बि एक्सप्रेशन्स आहिनि ऐं उहे ई फुटवर्क में बि उहा हमाहंगी ऐं बरजस्तगी नज़र अचे थी। त वारफ़्तगीअ जो इहो अहसासु जेको हो तंहिं मैडम चकोरीअ जे कैलिबर खे वधीक खणी ॾिनो। हिकिड़ी त परफॉर्मर, हिकिड़ी सुठी डांसर, हिकिड़ी सुठी आर्टिस्ट ऐं उन सां गॾु एक्सप्रेशन ऐं तासुरात जी इंसाइक्लोपीडिया। वाह 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 वाह। त
जी 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 इन में सिंधी फिल्म में आउं सम्झां थो त चकोरीअ जी जेका बि क्रेडिबिलिटी आहे सा विसारे नथी सघिजे ऐं डांस उन जो मुख्य हिसो आहे। अदा मुमताज़ शाह साहब जेका ॻाल्हि कई ऐं सम्झा थो उन खां पोइ त कुझु ॻाल्हाइण जी गुंजाइश बाक़ी न आहे। सवेर जमील मिर्ज़ा साहब ॻाल्हि कई जेका मूंखे हाणे ख़बर पई आहे त साईं पहिरीं एडिटर हुयो जी फिल्म जो। हिकिड़ी त लाइव नशरिया थींदी आहे रेडियो ते जी ऐं साईं वरी ईजाद कयो त लाइव रिकॉर्डिंग। अच्छा सर ऐसा होता था न। जी हुन प्रोग्राम जी ड्यूरेशन महदूद हूंदी हुई जी ऐं उन में 2-3 गाना बि विझणा हूंदा हुआ, कंपेयरिंग बि हूंदी हुई, कमर्शियल जो हिसो बि हूंदो हो। त उन गाननि खे लाइव रिकॉर्डिंग में उन जो जेको विच वारा पीस हुआ थल ऐं मिसरा जे विच वारा उहे अहिड़े नमूने सां एडिट कंदा। तंहिं ज़माने में रिकॉर्डनि जो ज़मानो उहो खणी उनखे अहिड़े नमूने क्यू कंदा हुआ सुभान अल्लाह जो कंहिंखे ॿुधंदड़ खे ख़बर ई न पवंदी हुई त इहा कीअं थी आहे। साईं खे बीट जी ख़बर हुई, को जंप उन में न ईंदो। जमील मिर्ज़ा साहब वाह 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 ख़ातिन ज़ाती तासुरातनि हिकु लीजन जे बारे में जेके असां जूनियर्स आहियूं, जेके उन्हनि सां गॾु कमु कनि था, जेके उन्हनि सां गॾु इहो एज़ाज़ु माणीनि था, उन्हनि जे पारां इहा मुहबत जी ख़ुशबू आहे। सभिनी कोशिशुनि खे जॾहिं असीं ख़ातिन ज़ात ॾिसूं था त महसूसु थिए थो त इंसान जे अंदर में हिकिड़ी ख़ुशी कर खणे थी त खटी आया आहियूं। यानी हाराइणु पंहिंजी जाइ ते हूंदो आहे, खटणु पंहिंजी जाइ ते हूंदो आहे, सभिनी जी पंहिंजी पंहिंजी कैफ़ियत हूंदी आहे। पर जॾहिं माण्हू पंहिंजे मरहलनि में कामयाबु थींदो आहे त ख़ुशीअ जो सिलसिलो तवील थी वेंदो आहे। असां वटि तव्हांजे लाइ अॼोके हिन ॿिए हिसे जी आख़िर में हिकिड़ो गीत आहे महर सिमी ऐं यूसुफ जी आवाज़ में, खटी आयो सॾणु मुंहिंजो, जंहिं गीत ते ई अव्हां खां हिन ॿिए हिसे मां मोकिलाईंदासीं। पंहिंजे मोज़िज़ महिमाननि जा थोराइता आहियूं त असां वटि ख़ैर सां मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह लज़ीम 3 हिसे में बि ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। इजाज़त ॾींदा फ़ी अमान अल्लाह। अल्लाह के वञा हिन सिंधड़ीअ खां, ही धरती आहे दिलेरनि जी हो जमालो, ही सिंधड़ी आहे कलंदर जी हो जमालो, हो जमालो सिंध जो जमालो, हो जमालो जानी जमालो। मुंहिंजी दिल में वसे तुंहिंजो नींहुं सजण, ही नगरी आहे बिटारीअ जी हो जमालो, आंबानी तंहिंजे बोलनि जी हो जमालो, हो जमालो सिंध जो जमालो, हो जमालो जानी जमालो। तोते नाज़ करे दिलड़ी